नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। मुख़्तसि तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ प्रेस क्लब आॾो अली हैदर रुंझो ऐं सूमार महर जे पुलिस हथां कूड़े मुक़ाबले में मारजण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो कंदे अली हैदर रुंझो जे वारसनि सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻुवाण ऐं सिविल सोसाइटी अॼु चयो आहे त सांगड़ पुलिस ऐं पेरूमल पुलिस अली हैदर रुंझो ऐं सूमार महर खे बेगुनाह कूड़ो मुक़ाबलो ॼाणे शहीद कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ वारसनि अदालत जो दर खड़कायो, जितां पिणु पुलिस ख़िलाफ़ जांच ऐं केस दाख़िल करण जो हुक्म ॾिनो वियो। पर पुलिस खातो मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण बजाए पंहिंजे पट भाइनि खे बचाइण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। अञा ताईं वाक़े जी शफ़ाफ़ जांच न कई वई आहे ऐं न वरी क़ातिलनि अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इन्हनि मुतालबो कंदे चयो त वाक़े में मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रुंझो और सुमार महर का जो कत्ल हुआ था उनके खिलाफ ये जो हम सरापा एहतजाज है ईद के दिनों से अब तक ये मुतालबा कर रहे हैं। मतलब वडेरनि खे ऐं ऑफिसरनि खे आहे त थकी वेंदा पोइ घर वेही रहंदा, ही कॾहिं बि कोन थींदो, भले साल गुज़री वेंदा, असां रोडनि ते हूंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।